नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त गुलमंडा जा रवासी सागर नवाज जाड़ो बलावल जाकरो अवामी प्रेस क्लब में प्रेस क़ानफरंस कंदे चयो त असांजे ॻोठ आदम जाकरो में क़ाइम प्राइमरी स्कूल जी हिकु बिल्डिंग हुजण करे ॿारनि खे सख़्त ॾुखाई थिए थी। हिन चयो आहे त स्कूल जी बिल्डिंग बि हाणे मुकमल तौर ते तबाह थी वई आहे, जेका कंहिं बि वक़्तु हादसे जो सबबु बणिजी सघे थी। हिन चयो त ॻोठ जा समय ॿारड़ा तइलीम हासिल करण में खेनि सख़्त परेशानी थिए थी। हिन चयो त असां नई बिल्डिंग जी तहमीर लाइ तइलीम खाते ठठे खे ख़त बि लिखियो हो, पर अञा ताईं बिल्डिंग नाहे ॾिनी वई, जंहिं करे पुराणी बिल्डिंग हाणे मुकमल तौर ते तबाह थी रही आहे। हिन चयो आहे त स्कूल में फर्नीचर जी बि वॾी खोट आहे। हाणे घणा ॿारड़ा पट ते वेही तइलीम हासिल करे रहिया आहिनि। हिन वस वारनि खां अपील कई आहे त खुदारा असांजे ॻोठ आदम जाखड़ो में 2 कमरनि ते मुश्तमिल बिल्डिंग तहमीर कराए फर्नीचर जी खोट ख़तमु करे ॿारनि खे परेशानी खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।